अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॾींदा हलूं ज़बरदस्त अपडेट दोलाब ड्रामे जी। साम्हूं तव्हां तस्वीरूं ॾिसी रहिया हो। इन जी कहाणी किथे पुगी आहे, इन जे बारे में कहिड़ी मालूमात आहे, हीउ ड्रामो वीचारो कॾहिं रिलीज़ थींदो, इन जी पहिरीं एपिसोड कॾहिं ईंदी, टीज़र वग़ैरह कॾहिं ईंदा, जंहिंमें उम्मीद अली कलवाड़ साहब खे तव्हां बेसब्री सां ॾिसणु चाहियो था। ऐं उम्मीद अली कलवाड़ साहब यानी ओठो ऐं ओठे जो किरदारु ज़बरदस्त हूंदो आहे हर ड्रामे में। ही दुलाब ड्रामे जा सीन आहिनि। दुलाब ड्रामे में भी उन ज़बरदस्त किरदारु अदा कयो आहे, बेहतरीन हुन अदाकारी कई आहे ऐं ज़बरदस्त महिनत कई थी। ऐं साॻी तरह ज़े ज़िंदगी में जीअं उनजी फैमिली हुई, हिते दुलाब में भी उनजी अहिड़ी फैमिली आहे, अहिड़े तरह जी फैमिली आहे। ड्रामो ज़बरदस्त आहे, बेहतरीन आहे, सभु कास्ट ज़बरदस्त आहिनि। ऐं मेन लीड में त जेको आहे आज़म मिंगल आहे, बक़ाया जेको आहे साइड हीरो ऐं विलन जे तौर ते ऐं वॾेरे जे तौर ते कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, दुलाब ड्रामे जी एडिटिंग हली रही आहे, फुल फ्लेज तयारी आहे उनजी पूरी जे टीज़र जी। ऐं टीज़र तमामु जल्द सिंध टीवी ते तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। बाक़ी उनजी एडिटिंग लगातार हली रही आहे। 25 एपिसोड आहिनि ऐं बक़ाया वरी बाद में शूट थींदा। 25 एपिसोड जी एडिटिंग करण में भी थोरो वक़्तु लॻंदो। ज़बरदस्त ड्रामो आहे, बेहतरीन कहाणी आहे ऐं इन में जेका भी अदाकार आहिनि पंहिंजी पूरी महिनत करे रहिया आहिनि। ऐं ज़बरदस्त कॉमेडी किरदार भी भलो आहे, वॾेरे जो किरदार भी भलो आहे, ॿिया किरदार भी बेहतरीन ऐं सुठा किरदार आहिनि। दोस्तों, उम्मीद आहे वीडियो सुठो लॻो हूंदो, लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा।